घरे में वाटर पार्क इंतजामिया लॉकडाउन जो जवाब ॾियण मजदूरन के बरतरफ करे छॾियो, जंहिं खिलाफ मजदूरन पारां एहतिजाज कयो वियो। घरे में कायम सनवे लगून वाटर पार्क लॉकडाउन सबब बंद कयो वियो आहे। इंतजामिया मार्च महीने जी पगार ॾियण बाद 35 मकामी पोरियतन खे मुलाज़मत मां फारिग करे छॾियो आहे। बरतरफ मुलाज़मन हसन जोखियो, असगर जोखियो, अबू बकर कातियार ऐं ॿियनि प्रेस क्लब घारो में दाहींदे चयो त असीं सनवे लगून वाटर पार्क में गुज़िरियल काफ़ी सालनि खां मुलाज़मत करे रहिया आहियूं। हुननि चयो त लॉकडाउन सबब पार्क खे मार्च में बंद कयो वियो आहे ऐं इंतजामिया मार्च महीने जी पगार ॾियण बाद 35 पोरियतन खे इहो चई जवाब ॾेई छॾियो आहे त वाटर पार्क बंद हुअण करे असीं अव्हां खे वधीक पगार नथा ॾेई सघूं। असांखे पहिरीं वाटर पार्क वारनि पहिरीं असांखे अधु पघार जो इशू रखियो। अधु पघार असां हुनखे चयो त अधु पघार जे हिसाब सां असां कोन कंदा, असांखे पूरी पघार ॾिनी वञे। इनजे अलावा हिननि ड्रामो बनाए करे असांखे बेरोज़गार करे छॾियो। तंहिंखे 30-35 माण्हू आहियूं पाण में। बे पासे पोरियतन डीसी ऐं असिस्टेंट कमिश्नर खे दरख़्वास्त ॾिनी आहे त वाटर पार्क इंतजामिया खिलाफ़ कार्रवाई करे मज़दूरनि खे बहाल करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।